जी नाज़रीन, ठरी मीरवा ॻोठ मोहम्मद सलीम शर जे रहवासियुनि पारां तरक़ियाती कमनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। ठरी मीरवा मां ख़बर ॾियूं पिया, ठरी मीरवा ॻोठ मोहम्मद सलीम शर जे रहवासियुनि पारां तरक़ियाती कमनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। एहतजाज कंदड़ आशिक़ हुसैन शर जो चवणु हो त जदीद दौर में भी ॻोठ मोहम्मद सलीम शर जे स्कूल इस्पताल जहिड़ी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। वधीक न्यूज़ अपडेट कंदा रहो KKD न्यूज़। रिपोर्ट शफ़ीक शर, ठरी मीरवा।